पहाड़ जो सिज असांजे दुश्मन जो मौत खणी भरंदो मौत खणी वडा न वञनी कुटे तिरचक तिरचक धाड़ा तिरचक वो थवारा ने कहा देखते बाबो गरीबा ये बाबा मामा तड़का निकरंदा तड़का खत्म था बोली में तो समझाना पवंदो बार पढ़ाने वाला तव्हां बार पढ़ाए असांजे रेस जा हारी घट करण था चाहियो आयो हिन जो दिमाग ठिकाने ते या ना भोतार भोतार तू मुखे हुक्म कर कसम थी मां जो मुखे इजाजत दे त मां हिन के सिधो कयान कयान कम सजो इरचक मिर्चक ढाणा धिरचक बे खबर
मथे मां या बार प्राण जी भोरी निकतई या हिन पिस्टल सां निजड़ो कढाए। ॾिस जगू ॾिस वॾे खे चवां थो ही छोरा 2-3 ॾींहं मूंखे ॾे हाणे त ही सफ़ा सिधा करे ॾिजांइ। ही छोरा अहिड़ो सुधरी वेंदा पाण त छा पर ॿियनि खे बि पढ़ाइण खां रोकींदा बाबा। हा सूबेदार तूं सही थो चवीं। चवंदा न आहिनि त सोटी हुजे सां जॾहिं गोही न करे पर सोटी बि मालिक हाणे त भलो आहे जॾहिं आपे में रहंदो कीअं वाइदो। रेस असां त तोबा कईसीं असां सफ़र जे चए में अची वियासीं। अञा बि सफ़र असांजे फ़ैसिले ख़िलाफ़ कुझु पुछे त ज़बान काकड़े मां छिके खणंदासूं। आदा के मारियो अथव? आदा लगे तो बाबे मारियो हूंदनि। हांजे बाबा ला कोन तो बाबा ये पिचन जी बीमारी थी गई मोला को तो मरी भी दे बता के तो दे तो थोड़ो टक्कर पादो तो गो पे बता तू दे उधर छॾियो हिननि खे। हलो तो हने के वर चक मिर्चक धाना दिरचक वही गाड़ी में आयो। हलो 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 बात सी जा हलो 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 कपड़ा खराब करे छा अथई? मुझे हवाले करी त भञा दियो गाटो। न जगू न हिन जो त गाटो मां ई भञा थो मां। बस रेस बस घणो थियो हू त चरियो आहे दीवानो आहे तव्हां त सियाणा सेवता आहियो। अरे छोरा तुंहिंजी इहा मजाल जो रेस हाकिम खान जो हथ रोकियो अथई। हाँ रेस इहा ज़ोर आज़माई 5 ॼणनि सां कयो इन पागल तव्हां छा बिगाड़ियो आहे? जेका तुंहिंजी मर्ज़ी छो जो तूं त हटो कटो आहीं तो साईं ज़ोर था आज़मायूं। हाँ तो सां टक्के जड़ा छोरा तुझी इहा मजाल जो मुझे भाते दो करी। बस रेस बस बस इनके माफी दियो। ही नादान है गलती करे चुको है बाकी इनके सजा मां पाड़नी नुस। मास्टर तुझी ने अच्छी दाढ़ी कड़ी थी इन छोरे के छडू था न तो इन जा टुकड़ा टुकड़ा करे कुत्तन के खरायूं आ। डरी तो डर
चाचा ओ चाचा चाचा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पुट, वालेकुम सलाम। बाबा खैर आना नवा था ॾिसजो। चाचा साईं मां उस्ताद आहियां, हिन स्कूल में बदिली थी आयो आहियां। मां ॿुधाए सघंदो मूंखे त स्कूल हिन ॻोठ में कहिड़े पासे में आहे? स्कूल तव्हांखे स्कूल ॻोल्हण जी का ज़रूरत कान्हे का, वञी घर वेही आराम कयो ऐं महीने ते पघार खणो। छा मतलब? मतलब त तव्हांखे स्कूल में ॿार ॻणण बदिरां रेस जो रखियल गोरियूं ॻणियूं पवंदियूं। जेकॾहिं मुंशीगिरी पसंदि अथई त मां तव्हांखे रेस जो गोदाम, मुंहिंजो मतिलबु आहे मां तव्हांखे स्कूल जे ख़र्च पुट मां बि हितां जो टीचर आहियां जेके जबरी रिटायर करे घर विहारे चयूं। बहरहाल बाबा बाक़ी तफ़सीली कचहरी हली ओताक में कंदासीं। थोरो कमु आहे, मां जल्दी मोटी थो जा। बाबा मेहमान खे वठी वञ, मानी टुकुर जो बंदोबस्त कर। ऐं हा गर्मी में छिती आहे पोइ थधो पाणी कोली में जो शरबत प्यार ॾियां। चङो गॾु आहियूं बाबा। किथे आई थी? हाँ बाबा हाँ अचा पई। अम्मा दी दवा ने दे दी, तकलीफ वधी वई आ। पर बाबा दवाऊं त कल है खत्म थी वयूं, हाणे मां ॿी दवा किथां आणियां? दी दुआ घुर त पोइ मां मरी वञा, तुंहिंजी जान छुटी पर। न बाबा न, इएं न चओ, अलाह ते रख, अलाह भली कंदो। अस्सलाम वालेकुम बाबा। जी खुशाना अदा साईं तू तो खुशाना? हाँ दा खैर आ, बस रुगो दुआ कर। छा थियो आ? तव्हां परेशान नजर था अचो। चाचा बाबा जी दवाऊं खत्म थी वयूं आहिनि ऐं घर में कुझु बि न आहे। शाबस हुजेव बाबा, इन्ही माल ते मूंखे यादि कोन था कयो। शाबस अथई मियां, शाबस। तो भाजो भक अदा न कयो। ना दाना तू तकलीफ न कर अदा। अदा इन में तकलीफ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भला तू ही खणी ॿुधा, पंहिंजा पंहिंजनि जे कम न ईंदा त ॿियो कंहिंजे कम ईंदा? बाबा कुंज तू जल्दी कर, दवाउनि जी पर्ची आणे ॾे, मां हींअर ई शहर खां वठी थो अचां। हाँ चाचा। बाबा ॿियो को सामान सड़ो खपई न तो हुकुम कर, असुल गाॾा भराईंदुसि बाबा। समझदार खेत आया न, परेशान नजर अची। भोतार परेशान थे न मुंहिंजा दुश्मन। ओ मुंहिंजो मतिलबु आहे भोतार ॿाहिरि ॻोठण आया आहिनि, इमदाद वठण जे लाइ। सफ़ा कम इरचक मिर्चक कयो बीठा आहिनि।
गोठ वारनि खां वधीक त बाबो ग़रीब आहे। वञ चओ गोठ वारनि खे त इमदाद जो सामान बाबे दुकान ते खपाए छॾियो त पोइ गोठ में कीअं बाबा? उन्हनि खे चयो इमदाद जी गाॾी सुभाणे ईंदी, फ़िलहाल वापसि हलिया वञनि। ऐं भोतार कल्ह जी केतिरे टकूं आयूं? बकवास बंदि कर, जीअं चवां थो तीअं वञी कर तूं। ॾिस ॿाहिरि केरु बि कोन्हे बाबा, मूं सभिनी खे भॼाए छॾियो आहे। वे सूबेदार वे। वाह सूबेदार वाह। अरे कमदार सूबेदार मां सिख सिख आयो ही भजंदो। इचक मिर्चक धाणा धिरचक भोतार मूं वारा कपड़ा परा सूबेदार खे ऐं इन वारी वर्दड़ी परा मूंखे। पोइ ॾिस मुंहिंजा कम ये गोठाणा त छा पर इन्हनि जे पीउ खे बि अची अंदरि कंदुसि। हा कमदार घणी बकवास न कर। हाशिम सूबेदार जो हथ गरम कर। हज़रत वॾा जनरिस हिनजी का ज़रूरत कान्हे बाबा, तव्हां घबरायो न बाबा। तव्हां असांजी ख़िदमत कयो, असां तव्हांजी ख़िदमत कंदासीं। सही आहे न बाबा? हा सूबेदार ॾिसी कोन थो अॻे ई कमदार जी तुंहिंजी वर्दी में अखा। जेकॾहिं थोरी बि देरि कई त इहे पैसा बि वेंदई। प्यारा ॿारो, असां पढ़ाई शुरू अल्लाह जे नाले सां कंदासीं जो निहायत रहम वारो ऐं बाज़ारो आहे। अमानत वो अमानत वाहिद बख्श खैर का है? अमानत ही तव्हां जो लिफाफो मिलियो आहे। अमानत खैर था है छा लिखल हिन में? यार देखो रिपोर्टिंग लाइ मूं अप्लाई कई न चैनल ते रिपोर्टिंग लाइ उनमें मूंखे सिलेक्ट कयो उन जो लेटर आहे उन जो। पोइ यार इन ही खुशी में त मिठाई थींदई। खोड़ मिठाई वाहिद बख्श खोड़ मिठाई यार तू ही दाई जेको मूंखे पंहिंजे पूरे नाले सां सॾींदा। बाक़ी ॻोठ में त सभु वाहिदो वाहिदो सॾींदा आहिनि। उहे ॻोठ में जाइल हूंदा आहिनि जेके अधु नालो वठंदा आहिनि। हलिया हाणे भोतार मां ॿियनि जे ॻाल्हियुनि ते लॻण वारो पुट ई न आहियां। मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिसियो पियो जा असां वारे स्कूल में हिकिड़ो नओं मास्तर अहिड़ो ॿारनि खे पढ़ाए पियो किरचक मिर्चक धाणा धिरचक। न बाबा साईं अॼु इहो किस्सो ई ख़तम था कयूं। न पुट हू नओं आहे, पहिरियां हुनखे ज़ुबान सां सम्झाइजो। खुदको न कर वॾा दा उहे भेण ॻोठ वारनि खे पंहिंजी दहशत ॾेखारण लाइ हिन खां वधीक सुठो मौक़ो कोन मिलंदो। अचो मूंसां हथ रखजे कमदार जी भोतार तू भी वञी संभाले कम खे। भोतार सॼो कमु इचक मिर्चक धाणा धिरचक करे छॾींदासीं। शाबाश एतिरा ॿार ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। कीअं ईंदा रोज़ अची
जो कल ॿिया ॿार मिलण में त उन्हनि खे वठी अचो। मास्टर तो के झलियो सी न असा जी इजाजत का बगैर ही बार न पढ़ा बाप तू बार पढ़ाया ना ये केड़ी बदमाशिया हथ कढ अस्त्र अरे बा हथल को रखो वडेरे से झलियो बुज़दिलो मुझे मरण सा सच्चाई कान मरंदी तहां जो मौत थींदो जरूर थींदो असा जो तो मौत थींदो मास्टर इन का पहिरीं तुझो मौत थींदो तुझो मौत जबर खट्टे जबर खट हाणे करना टिचक मिचक धाना दिचक पर इन में वडेरे जो कोपड़ो पदई उन्हनि बोली हंगी मास्टर 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 मान ना मास्टर न सालमन मौत कजे मुसा वादो कर इन गोठ जे मासूमन के तालीम दे दो ना जे वादो कर मुसा इन गुलाब जे गुलन के तालीम जारी रख जे मां वादो क्या तो वादो छात्यो थी छात्यो चाचा चाचा मास्टर के वडे रे पुटन मारे भी दो आई चाचा उन्हें जो हमें पुलिस अमानत के बैठी भैया छा हाँ चाचा तू परवाह न कर तू हली घर वे मां थाने ता चाचा लई दोचा ठीक है ना बाबा पुटो छोड़े जमा वाला पुटो से तो होता है ना जब भी बात सुन लो छड़े मुझे पुट के खुदा के वास्ते छड़े मुझे पुट के हो बेगुनाह है
साहब साहब खुदा जे वास्ते मुझे पुट के छड़ियो वो बेगुनाह है जोड़े बेगुनाह हुआ मुझो छोरो जाए वारदाता पतो तो वो थारे समेत यो सरासर कूड़ा है बाबा सही कूड़ा है ये कूड़ा हां मैं पतो करे हां पतो करे हां पतो करे मैं पतो करे हां बस बस कह रहा है बिना इजाजत थाने में छो आए जेकर इजाजत वठी या इतला दे अचा त ही कानून वारन जो गैर कानूनी मंजर किथा दिसा तू आही के असा के कानून सिखारण वारो हाले जमादार कढी लगे बाहर बाहर वञा तो जे कम सां आयो है वो तो करे बिना इंस्पेक्टर कामरान ताके तो कल अचणो जेकर कल जान त ही नजारा किथे दिसा साहब साहब मुझो पुट बेगुनाह है साहब चाचा जेकर तव्हां जो पुट लोहारी ना है तो जल्द आजाद थी बाकी लोहारन के नक में नथेली विझण इंस्पेक्टर कामरान खान के अच्छी थी कानून असां जी हद में अची गुनाटक तो वठी इहो असां हरगिज़ थियण कोन ॾींदासीं घणी मनमानी कई हाणे असां तोखे अहिड़ो सबक सेखारींदासीं जो यादि कंदे यादि हा दा हिन जे करे असांजी ॻोठ में दहशत ख़तम थी वई आहे हिन खां पहिरियों ई जो ॻोठ वारा असांजे गिचड़ में हथु विझनि असां हिन जो ई साह कढी छॾियो सवेल खां वठी कारे कां वांगुरु टा टा बि था कयो अरे पहिरीं इहो त ॿुधायो तव्हां मां ॿिन्हिनि मां बाठा केरु खाईंदो सवेल खां वठी मुंहिंजी रिंड ई फिटाए चई अथव हाणे तोखे घणी तकलीफ़ कोन ॾींदासीं तुंहिंजो साह हिते ई कब्ज़ कंदासीं कब्ज़
बस खानू बस। बस 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 बाबा बस बस। वडेरा पंहिंजे बलूंगुड़नि खे सम्झा, खीरधारनि खे सम्झाए छॾ। खानू ही मुंहिंजा हथियार आहिनि ऐं तूं मुंहिंजो बारूद आहीं। मां हिननि खे आज़माइण पियो चाहियां किथे ज़ंग त न लॻी वियो अथनि। वडेरा पंहिंजे हिन हथियारनि खे संभाले रख। हिन बारूद जे अॻियां रखंदे त सड़ी खाक थी वेंदई। वरी छा थियो कमदार? कहिड़े दुश्मन जो सिर खईं? ओतार दुश्मन जो सिर कोन खयमि, पर अञा हिकिड़ो दुश्मन वधियो। छा? ओतार नओं सूबेदार आयो, नओं। हिकिड़े कन खां ॿुधे थो ऐं ॿी कन खां कढी थो छॾे। हे मुछूं अथसि। असांजो यार सूबेदार काॾे हो? वो पीली जगह गई, रणपट थी वई, और मतलबाद सस्पेंड थी वियो। ठीकु आहे, इन नए सूबेदार खे बि ॾिसी था वठूं। उतार ॿुधो त इहो छोरो कोन अमानत, जंहिंजे मथां मास्तर वारो केस लॻे, इनजी ज़मानत कोन लॻो पियो आहे। कमदार खुटको न कर, सबको पैसे जो यार हूंदा, पैसे जो। चौकी पांजी दे। आगुल चौकी। नित्य दे जती। आगुल चौकी। अंदरा। 12 लॻई थो, लॻई। अंदरा पंजे सभन खे उथारे छॾां। रोज़ रोज़ असां पचड़ी थो करे ऐं हिनखे सुभाणे मां हिते न अचण ॾियो। बाक़ाइदा लाइ तव्हां मज़े मज़े सां खेॾो, सूबेदार पंहिंजो आहे। ठीकु आहे, वरी जगो मास्तर जो हमेशा ना कयोसीं किताब बंद। हाँ चाचा, ऐं हुन जे खून जो केस अमानत जे ॾाढे हमेशा से, ऐं हू जेल में हरू भरू पतो मोचड़ा काए। खबरदार, तव्हां सभु हिते वेही रहो। सूबेदार पंहिंजो माण्हू आहे, मां हुन सां ॻाल्हाइण चाहियां थो। न गोली हलाइण जी ज़रूरत न आहे। सूबेदार, शायद तूं असांखे सुञाणी नथो। थोरी घणी सुञाणप आहे, बाक़ी तफ़सील थाणे ते ॾींदोमांव। अरे वधेरे खे पुलिस पहुचड़ा पिटी हाणे रे उथो भॼो। अलशेर कयूं छो भला दुख? न न नंढा रस सूबेदार जे कब्ज़े में आहिनि। हलिया त वॾेरे सां ॻाल्हि कयूं। अच भला। सोटे आज़ादी जी मुबारकूं ॾियो। छो न आज़ाद थिया? बेगुनाह हुयुसि। बाक़ी हा, जेकर इहो साहब न हुजे हा त जेल त पको। चङो सोट, हाणे मां हलां थी। छा मतलब? सोट तरस तो सां ॻाल्हाइणो आहे। छा ॻाल्हाइणो आहे? करार जूं ॻाल्हियूं के प्यार जूं ॻाल्हियूं। प्यार ऐं तोसां? छो, कहिड़ी ख़राबी आहे मूं में? ख़राबी त का बि कान्हे, पर मां प्यार कंदसि त कंहिं बहादुर सां, तो जहिड़े टिजणे सां न। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? मां हरू भरू माण्हुनि सां झड़ा कंदो हुतां।
छेड़े ले तो मां भी कान थी चवाई, पर घट में घट एड़ो तो हुजे जो मुझी हिफाजत करे सके। हुकुम करके जो सिर लाहणो आ। बस बस हाणो जज्बाती न थी, मुखे तो ते पाण खां वधीक एतबार आ। सच इंस्पेक्टर ॾाढो पछताईंदे, ॾाढो पछताईंदे। अरे माट जी रे हां मां पछताईंदुसि सूबेदार ज़रो ज़रो थी वेंदे। अरे ज़रा ज़रा त तव्हां थींदो, तव्हां जो ग़रीबनि जी छातियुनि ते ज़ुल्म जा ठप आणी छॾिया अथव। अॼु तव्हांजे जिस्मनि मां ग़रीबनि जो उहो रत कढंदुसि जेको तव्हां पी पी जवान थिया आहियो। सूबेदार पंहिंजी ख्वाहिश पूरी करे वठ, छोजो असांजी आज़ादी वारी घंटी वॼण वारी आहे। आज़ादी जी घंटी, अरे घंट त मां तव्हांजा वॼाईंदुसि, तव्हांजे जिस्म मां टड़का निकिरंदा, टड़का। हाँ इसमें साहब कॉल अटेंड ना है करनी। सूबेदार मौत कयो तई। जैसी ताईं ये घंटी वजंदी रहे न, तैसी ताईं मां तव्हांखे मौत भी मौत। जो दिमाग खराब है। एसपी कुछ भी थे, छा भी करे, मुख्य मुद्दा माण्हू मोटाए। ना करता फिकर न कयो, बेफिक्र रहो। अस्सलाम वालेकुम। छा थियो आहे कमदार?
वरी कंहिंजे मौत जो परवानो खणी आयो आहीं। खनू वडेरे जे पुटन जो हिकड़े कारीगर नाग सां वेर पजी वियो आहे। सो अचे खनू था थई सफ़ा इचक मिचक कारीगरनि जो वंठियूं मरोटा खानूअ जी पुराणी रांदि आहे, पर उन लाइ ही वठ खनू 20,000 रुपया, बाक़ी ॿिया पैसा कम थियण खां पोइ मिलंदई। ख़बरदस्त खानू जी कमजोरी हे पैसा आहिनि। इन सूबेदार जे अॻियां पोयां केरु आहे जा रुगो कलम कलो आहे? हा खानो हिकु मासूम भाउ अथसि। गिरफ्तार किया इन्हनि खे आज़ाद सर तव्हांजे मोअज़्ज़िज़ माण्हुनि जेका कमीणा ऐं पंहिंजी हद कई आहे न, मां उन्हनि खे आज़ाद करे नथो सघां। मिस्टर कामरान इन्हनि खे आज़ाद कर न त ॾाढो ॾुखियो थींदो। सॉरी सर, मूं उन्हनि ते FIR कटे छॾी आहे। हिकु त झूठी अटका, ॿियो मर्डर केस। हाणे उन्हनि सां मुलाक़ात या उन्हनि लाइ आज़ादी या भाईअ जो बंदो, सभु कुझु कोर्ट जे वस आहे। सर मां कुझु नथो करे सघां। ठीक आहे, इन ॻाल्हि खे ॾिसी था वठो। ओके सर, ओके। बाबा सब बार हलिया केर भी ना है। हल हल घर वाला साहब कावड़ कंदो। अरे बाबा तू हल हलाऊं घर देर थी साहब कावड़ कंदो। वडो को जिदी रही बाबा हां तू बी हिते तुंजे लाइ मां शय वठी चा।
पढ़ण जो ॾाढो शौक़ु आहे चवां थो पढ़ी लिखी अमानत वांगुरु लेखे थो भैया छॾे वरी इहा ॻाल्हि न कजां। तोबा कर तोबा, ये ॿार पढ़ण जी ग़लती असां कईसीं। कुझु खा न खा असां त वॾे कहिड़ो अशर कयो। पढ़ी लिखी कंदो छा, नौकरियूं त उअई मिलंदियूं उअई कोन थियूं। इन खां सुठो अथव त वॾेरे जी बनी वारो कयो। असां उअई वॾेरे जा कर्ज़ी आहियूं, हार फोन कंदासीं, ॿियो छा कंदासीं असां? साहब तव्हां उन्हनि खे छॾियो आहे त अञा भलो, हर भरू वीचारनि खे कोर्ट जे चक्कर में आणे छॾियो। छो उन्हनि जी पासदारी थो वठी माइट अथई छा? न साहब माण्हू ॾाढा ख़तरनाक आहिनि, डपु थो थिए मथां तव्हांखे नुक़सानु पहुचाइनि। खतरनाक हूंदा तव्हां लाइ, इंस्पेक्टर कामराना लाइ न। साहब भाई सोचो बाबा। माट सोचो। हेलो साहब तू तो फोन खणंदो ही कोने, अज तकड़ी कीअं कई थई? कह रही तू खानू शहर तुंहिंजो मासूम भाउ मुझे कब्जे में आहे। ॿुधो त ॾाढो ईमानदार आहीं, पर ईमानदारनि वटि छा हूंदो आहे सवाइ ड्यूटी जे? छा घुर्जे तोखे? मुंहिंजा ॿ हमरा तो वटि, जग्गू ऐं हाशिम। जग्गू ऐं हाशिम खे पुॼायो ऐं उनजे बदिले में पंहिंजे मासूम भाउ कलम कलम खे वठी वियो। हेलो 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 बाबा तू तो सीधा के मानी खाओ। दी मुखे जरा छा थो थिए दी? बाबा छा थियो आ? मुझो साथ हो मुझे। बाबा तव्हांखे छा थो थिए? बाबा बाबा मां चाचा खे वठी जा। सही भा अदा अहमद मुसा गलाए भा अदा अहमद मुसा गलाए अम्मा कुछ तुझो पीन जान में न रहो। छा चाचा पीछा पे जी चाचा तू न रहो बाबा। सुबेदार असां जे हमरान के तू हेडे छडींदे ऐं हितां असां तुंहिंजे भाउ खे छडींदासीं, पर का बि चालाकी न थिए। ठीक आहे, पर तव्हां पहिरियां मुंहिंजे भाउ खे छडींदो, हू 3 कदम अॻिते वधंदो, मां तव्हांजे हमरान खे छडींदुसि।
ठीक आ 3 कदम तुझो भाग देंदो ऐं तू असांजा हमरा छॾींदे। खनो बारन का बारानी थी वही आहे। बाबा साईं अज हुन खानो जे करे बेदार असा का बच। खेरा पुत्र खेरा वक्त जो इंतजार कर। अचो मूसा अमानत है। रेहान किथे आ? किथे आया मुझे रेहान? बुधाई चलो तो अमानत है, बुधाई चलो तो किथे आया? किथे आया मुझे? जो रेहान किथे आया अमानत? तू जो रेहान इन दुनिया में ना है। ना अमानत है ना। चल तो ये कूड़ा, चल तो ये कूड़ा है। मुझे रेहाना के कुछ न तो थी सके अमानत। जेकर रेहान ये दुनिया छड़ी ना, ये धरती छड़ी तो मां धरती ड्रामो करे छड़ी तू। मानन साल मन के तरपाए मारी दुस, तरपाए मारी दुस। तहां एक दफ़ो एसपी साहब सां मिलो ऐं उन्हनि खे कानून जे कटेड़े में आणियो। कानून? कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करीं अमानत? अरे कानून खे त हू रांदि को था सम्झनि। बाक़ी हा मां एसपी साहब सां ज़रूर मिलंदुसि, ज़रूर मुलाक़ात कंदुसि मां एसपी साहब सां।
सावे गोठ जी बिजली आंदी पिए खाली थंभे हणजे तोखे 10 चक्कर चेवा त पोपो भंग नपी पर तू मुड़ी कोन थो बवाले मुझसे भंग न पीसू बिया का पानी पीसू क्या दिमाग खराब है इसे का साया दा पाटा सर ने के खुशकिस्मती दे दे या बदकिस्मती जो माता ने जा जिंदा सलामत भी आया छा मतलब ता जिंदा सलामत मासूम जो हो यही तो अफसोस है सर जो तवा के वडेरन जागीरदारन ने मिनिस्टर जे मथे जे सूरज इंफॉर्मेशन अग में ही मिली थी पर के सिपाही जे जख्मी थियन ऐं उन सां ज़ाती थियण जी तवा के खबर ही कान पर खबर पवे त कीअं पवे छो त उन्हनि कातिलनि लुटेरनि खे असांजी शफ़क़त हासिल आहे उन लाइ खबर हूंदे बि बेख़बर थियणो थो पए शायद तव्हां खां विसरी वियो आहे तव्हां कंहिंजे साम्हूं बीठा आहियो सॉरी सर ही तव्हांजो ग़ुलाम कानून जे पाबंदियुनि में जकड़ियल इंस्पेक्टर न तमामु शहरी आहे ही तव्हांजे ग़ुलामी जा ज़ंजीर मां लाहे आयो आहे इंस्पेक्टर मुझे अफसोस है पर मां समझा तो सर ये वर्दी असांजे जिस्म ते ज़रूर आहे पर इन जा पावर के ॿियनि जे हथनि में आहे उन लाइ त मां हिन बेवसी जे लिबास खे लाहे छॾियो आहे हाणे मां आज़ादु आहियां सर हाणे जेसीं ताईं मुंहिंजे सिसीअ में साहु आहे सालमनि जा सिर लुड़ंदो रहंदुसि सर पंहिंजे अबोच माण्हुनि जी टुटी हाण ॾींदुसि उन्हनि जे हथनि ऐं ॾाटनि में पियल गुलामी जा बेट मां लाहे वेठा रहंदुसि माशाअल्लाह सर वाह ये हुस्न जो गोलो खेल केलो सर मरूम अहमद दी वाह हाणे पंहिंजे चाचे मरम दा गॾु रहंदी हुई वाह पता लगे तो हिन सूह जी रानी खे पंहिंजी हवेली जी सूह बनाइणो छा नालो आहे न सूह जी राणीअ जो मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾे वञ मां चवां थो हथ कट मुंहिंजी न्यारी मां जेकॾहिं हथ न छॾियां त मुंहिंजे हिननि हॾनि में एतिरी ताक़त आहे तव्हां सुअरनि जा पंज मरोड़े उछले सघां थो मुंहिंजी धीउ तूं घर वञ पर चाचा ॿार खे छॾ तकड़ी वञ घर न वञा हीअ अरे पियता न वञाई नीरू शाहू ताए ना जाओ बाबा 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 पुट कुछ के बचाए के कई वडेरे जा पुट कुत्ता हुआ बाबा मां चवां तो वञ मुंहिंजो कोप कर बाबा ने तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे बाबा सिर जो बाबा बाबा न बाबा ने न बाबा 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 जग्गू
इन थियण न घुरिजे पर हा उनमें मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे सब कुछ रे से मुझे टन कयो आहे पर उन जो सबब मां ही आहे न मां मुझे चवण ते न मासूम खे अगवा कया नहीं कुछ एतिरो थिए मां मुझे गुनाह जो अज़ार भरी बस जो मानू हां असा जो छा तू भी हिनन जो मानू आई खानू मजाक सुठो तो करी मजाक ना है मजाक खानू कत्ल करे सके तो पर कंहिंजी इज्जत में हथ नथो विझी सके नहीं वरी बे के हथ विझण जी इन गोठ जी इज्जत है इन जी इज्जत जा रखवाला हितां जा वॾा आहिनि पर जेकॾहिं वॾा पाण ई अंधा थी पवनि पोइ त हुजे जेको हिननि खे अकुल जूं अखियूं हुजे पर जे तव्हांजी सोच बि गंदी थी त मां तव्हांजो खून गंदे पाणी वांगुरु आहे छॾी थो अदा टके आने ते विकामजण वारो असां मालिकनि सां थो ॻाल्हाए खानूअ जो मालिक थियण लाइ हैसियत जी ज़रूरत हूंदी आहे पर तव्हांजी हैसियत ई आहे जो तव्हां बेग़ैरत आहियो खानू पंहिंजी औकात में रह अञा तव्हां औकात में जो औकात मां ॿाहिरि आयसि त तव्हां सुञाणप में कोन ईंदो वैसे हे त तव्हांजी बेइज्जती आहे हथ आयल शिकार ईअं भॼी वञे अदा अकू सही थो चवे इहा हथनि मां छोरी न वञे अरे पोइ ॾिसो छा था वठोसि वॾा न वञनी कुट अड़े नाल विड़ कोन सघसो एक उठदा गोश्त खाधल वे उठदा
एडी मेहनत करे दई वी एकड़ा खांगारा ने जण ठोसा ते ना लगने खानू 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 होतार लिटल लिसन के बाठा था दे जो पंजो दिया ऐं तव्हां ख़ामोश वेठा आहियो होतार छो नथा कयो इरचक मिर्चक धाणा धिरचक होतार बकवास बंद कर हथ यो कुतो हथ के तो खाई ऐं बाबा साईं बैठो तो इंतजार करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो हीअं दुश्मन होशियार आहे माहौल खे थधो थियण ॾियो उहो ॿारींदासीं जो सॼो ॻोठ तबाह कंदो तबाह हा हा तव्हांजे किने मौत ते ॻोठ वारा तबाहियूं कंदा तबाहियूं सॼणा हक़ में नचो सॼण खे
ही तू छा थो करे प्यार न कानून तुझे नसीब में प्यार कंहिंजो आहे पर जेकॾहिं तोसां केरु प्यार करे त उनखे छा ॾींदे दुश्मनी 24 कलाक मौत जो खो पंहिंजे 5 ॾींहंनि जे प्यार जे लाइ कंहिंजी ज़िंदगी ख़राब न कर ख़राब कानून जरिया कुछ सोच कढी छॾ दिमाग़ मां न छोकिरी खे घंटा फिर गए माया घर तू पोलियो की बीमारी वठू गई ये क्या अल ठीक है मोटाव की सही किराया कौन है मां सही थई का घुमा 10 चक्कर तो के सेवाड़े 10 चक्कर तो के जीवा त मोबाइल लिखे ते नहरा अरे हेलो अरे मां तो ले दे बता के ना दाने भांग दी धप भी पोंदी ने भाग्या अरे कितना मारे थे वो चिप मेरे ही तेरी इज्जत घणी है आ खर्च क्या करे ने मैं ते तने तेला गजा घूमता वता न ते को केर लिखे अरे नगाला कितरो छड़ियो तो मैं नगाला शाकर मथे ए टमाटा हणे दा भी मेरे नचे खत्म ब्या कर छोड़े नहीं मैं तेरा केड़ा नो किता है जोर बाज पे जिरकी को खेंदी जोर दे बाबा तेरी टंग काने जण सिनो कर दे पावे मां जोर मोर कोने सेमी जेड़ा तेरा मानु कोनिया झड़े मोचड़े में होग ब्या करे नहीं सही भी ओथदा हाथ दे ओथदा रोप न कर वडाई तने जा सांताई मी ओते करे टंग क्या सच में देखो तो जोर असर करे सने को न तेरे मथु को बुलडोजर घूमे न तभी परवाह ते को कान्ही का यतीम को क्यों प्यार मारे तू हाँ मां जिंदा आया तो के मारण लाए साहब मुझी गाल तो बुध अञा तुझी गाल बुधा मुझे मासूम भा जो कातिल आई तू साहब तेरी मुझी गाल बुध जेकी बड़ी मुखे भली सजा दे अञा तुझी गाल बुधा बस साहब बस हाणे मुखे तुझी ॿोली में तोखे समझाणो पवंदो तो ईअं कोन मिलंदे कामरान ले कामरान ये सब छाए छड़ मानत ही मुझे भा जो कातिल आहे छड़ मुखे साहब यार मां तुझे भा जो कातिल ना तुझे भा जो कातिल मां जे कातिल नाहे तो उन जे कत्ल जो सबब ता आहीं हाँ इहो ही तो पछता है तक बेगुनाह जे कत्ल जो सबब मां ही आहियां साहब मुखे कुछ वक्त मोहलत दी जो मां कमीनन खां परांद कया यार पोहे मां पंजो सर तुझे कदमन में रखंदस पो जेकी वणई तू भली मुखे सजा दे मां एक लफ्ज न कुछंदस हाँ साहब खानो मुझे मोहसिन है इन्हें मुझी पूंछ जी इज्जत भी बचाई
असांजा दुश्मन हिन जा बि दुश्मन आहिनि। ठीकु आहे अमानत, जे इहा ॻाल्हि आहे न त कुझु ॾींहं ॿिया बि सही, पर हिन जो क़त्ल उते वाजिबु आहे। अमानत मूंखे हिते छो रहायो अथई? सुनो साईं, पंहिंजी जान बचाइण लाइ। पंहिंजी जान बचाइण लाइ? छा मतलब? मतलब त तूं मुंहिंजी जान आहीं ऐं मां पंहिंजी जान खे हुन दरंदनि खां बचायां थो। साॻो ई ड्रिजणो मुंहिंजी दिलि थी चए त? छा थी चवे तुंहिंजी दिलि? मुंहिंजी दिलि चवे थी तोखे छॾे हुन खानू सां शादी कयां। छा चई? हाँ सही त चवां थी, पर वरी बि तुंहिंजो ख्याल थो थिए त अकेलो थी वेंदे। हल हल वञी कर शादी खानू सां। मां वञा थो हींअर ई खानू खे वठण। बस बस थोरी बि मज़ाक नथो सही, वॾो को साड़ो लोई। सोट साड़ न थींदो, तोखां जुदा मां जी सघंदुसि। बस बस सभु ख़बर आहे, पर इहो त ॿुधा असां पंहिंजो घर छॾे हिते छो आया आहियूं? सोट जंग शुरू थियण वारी आहे ऐं मां नथो चाहियां त तोखे जंग में आणियां। हाणे थींदी रेस मुराद खान जी बर्बादी शुरू। हेलो खानू खेर त आहे? खेर ई त नाहे हाणे रेस जो। ॻाल्हि ॿुध, साहब कामरान खे वठी खानो इन कुत्ते जो लाश वनी मुराद खान आडो फिटो कर। बाकी उनके मुबारकबाद पाने ॾींदा। होतार सुठो थियो जो हथियार घुराया अथव। होतार इन शइ सख़्त ज़रूरत हुई। बाबा अॼु मुंहिंजी खामीअ को फड़के दी फड़के अॼु त केरु मरे मरे। ओयो छठी न भाग होतार मां तो चवां जे इन जूं अखियूं फड़कंदियूं रहियूं न त सॼो ॻोठ मुंहनि जो दड़ो थींदो। सुठो त अखियूं कढराए छॾियोसि। कमदार
मुबारक जी रस एकड़ो पुट पोते जाना छा केर आही तू मौत आहियूं मौत तव्हां जहिड़नि इंसान दुश्मननि जा दरिंदनि जा जेकॾहिं ॿियनि पुटनि खे बचाइण चाहीं थो न त कमरनि में बंदि करे वॾा वॾा ताला हणी छॾीनि मुराद खान तव्हां आहियो केरु केरु आहियो तव्हां तुंहिंजे ज़ुल्म जा पर कटण वारा तुंहिंजे पुटनि जी उॾाम उन्हनि जो मौत आहे मुराद खान पर कटे उन्हनि खे खुॾीअ में बंदि करे छॾ हेलो हेलो केरु आहीं तूं हेलो नवला छा थियो हाकिम खान खे मारे छॾा छा कामरान खान हाणे छा करणु घुरिजे हाणे असां न पर रेस कंदो या त हू तुंहिंजे घर ते चढ़ाई कंदो या वरी हू मूंखे नुक़सान पहुचाइण जी कंदो हा कामरान खान इन जे करे त मां कूंज खे कंहिं ॿिए हंधि छॾे आयो आहियां इहो ई त सही आहे रेस 3 ॾींहं पंहिंजे पुट जे ॾुख में मरी मरी जीअंदो हाणे रेस जो शिकार करण लाइ असांखे 3 ॾींहं इंतज़ारु करणो कमदार माण्हुनि जो बंदोबस्तु थियो या न होतार वॾी फौज गॾु बीठमि वॾी फौज असुर सफ़ा कम इचक निचक धारणा धिरचक करे छॾींदा जबरो सुभाणे गाॾी तोखे ई करणियूं आहिनि बोतार गाॾियुनि जी फिक्र न कर ही जबरू रिश्तो छा थो करे हा दा हाकिम खान जो खून है रागान न थियण ॾिबो कोन थींदो हाकिम खान जो खून रायगान कोन थींदो बाबा साईं दुश्मन एतिरा ताक़तवर न आहे जो तव्हां ॿाहिरां माण्हू घुराया आहिनि हा पुट उहो असां खां ज़ोर कोन्हनि पर मां हुननि जो मौत घटि ऐं तमाशो वधीक थो ॾिसणु चाहियां जीअं आईंदा कोई भी मां जो लाल मुराद खान ने निगाह ऊंची कर न ॾिसे हा सुभाणे जो सिज असांजे दुश्मननि जो मौत खणी भरंदो मौत खणी रेसियूं गाॾियूं न हा यार वाह लॻे थो अॼु वॾी तबाही थींदी
अनु तो ओ ना गई असांजे खीर ते पलजण वारो असां सां तो गदारी करी आ कानू अज तुझी मुट्ठी मोड़ आया हूं कानू अज ता टिनी चौधन जी तो भाई तुझे मौत का शुरू तुझी बाड़े मुराद खान बा तू तो मुड़स मानू मुखे लगी कोन तो बोलड़ा जो हिकड़े खानू जे मारण ला एतरा जलूल मलूल वठी आयूं उड़े छा थो समझी हे सब तुझा मुखे मारे हलावींदा या भल लाहे छड ऐं हा कोशिश कजाए त हिनन के अकेलो अकेलो न मोकल जाए मता हिन मैदान में तू अकेलो रही वञी बाकी जेको मुझे मौला के मंजूर हुंदो ओही थींदो जगू हसू हिन नमक हराम जी बकवास था बुधो बटस कानू खानो परवाह न कर मवाली पहुंच गई तेरे पर मां पसा मां जान दे सही ना भाई तो घणी न गान मुचड़ हण नूर वना छोड़े सन भज जुमाए थू पछताड़ो पांदी बस मुरादा इनके मारो ना है इनके वठी वाली गोठ ते चोरा जे टंगणो है अरे लांती हां भाया मार खुदा जी भाई सजो कमेट चक में तक धाना घर चक करे छनी कमजार तो नहीं न मां इस्तीफा दे छनी हां अल्लाह मां पे चेक करे दा एक कमेट कोलो हा लाटो तंतन घाटो हप छको चोर चाची दंदा दाड़ा दाड़ा मुराद खान सुठो थियो जो पंहिंजो कंध लाराण लाइ तू पाण हली आयो आहीं हाँ कंध तो लहंदा
असांजा न असांजे दुश्मननि जा। हाँ अमानत जेकॾहिं हिनजी ज़िंदगी चाहीं थो त पंहिंजो हथियार फिटी कर। जेकॾहिं हिते गॾु थी विया आहियो त तव्हां ॿिन्ही जो शिकार मां कंदुसि। मां कंदुसि तव्हांजो शिकार। तव्हां ॿिन्ही जो शिकार मां कंदुसि। तव्हां ॿिन्ही खे मां ई मारींदुसि। बाथरूम में कौन लिखे आई क्या? इधर वैसे नहीं। अरे बाबा जल्दी लगी भी हल हल। अथड़े बिल्ला। मुखे ना मार। मां केड़ो अॻ में गुदाम ते कम कंदो हुयो मथां चढ़ियो थई। मजा पे आंदा से फालासी कदा लगा दी। मजे के छड मुखे मौत थी अचे। अल्लाह अकबर। मुसीबत खां बचायो न तो कम सदो थींदा। ए चक मिर्च कढा धरचक किदे वेसी चक मिर्च के धाना धरचक तगड़े छड मां मरी वेंदो सा। बूथ ते देख जण छेणे जो पैर भरी जी पे।
मुख्य भी सफा कदा सूझ करे बहुत अंदर कार दे मुराद खान तुझे जुल्म जी डोर खत्म थी वई ना मान ना मुखे माफ मां तो ते गोली जाया कौन कर कामरा मुखे माफ कर मामा मुखे माफ कर तो के तड़पाए मारी दोस्तों के तड़पाए हजियो न तज खबर पए सा इन हाथ सा मुझे मासूम भाउ रिहान के मारियो हुई न हाँ अज ये हथ ही न रहता उठायो कहाँ बिन में पे केर मर दो बाबू खानू बाबे के मां पुत्र ले जा तो बाबा तू कुछ मुंह ने तो कुछ ना रे बाबा खानू इन बड़ा जुल्म क्या था अमानत है यो कुत्तो न वने रे यो कुत्तो ये तुम इस्तेमाल कयो इन रिहान के मारला मुझे रिहान के मारे हुई ना मुझे भागे हाँ मुझे भागे मारे हुई मुझे भागे मारे हुई मुझे मासूम भागे मारे हुई तू तो शरीफ है तू मुझे डरो अजे शरीफ बदमाश थियो
Ya Khadim. Ya Khadim. Ya मुझे मार के मारी हुई, मुझे मासूम मारे आने के मारे हुई, मुझे मासूम मारे आने के मारे हुई। मरी भी है। मुखा वडी गलती थी जो मां तो के सुनाने न सके। अरे तू दोही नहीं दोहारी तई है ये जालिम जेके शरीफन के बदमाश करे था छद शरीफन के बदमाश। A B C D E F G H I